हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह क़ुरान जो कारी आ, क़ुरान जो हाफ़िज़ आ। चौक ते बीठो तो क़ुरान पढ़े। यहूदी बीठा आहिनि, नसारा बीठा आहिनि, काफ़िर बीठा आहिनि। अञा क़ुरान पढ़ंदो वञे तो, क़ुरान बंदि कंदो वञे तो, यहूदी नसारा काफ़िर उते जो उते कलमो पढ़ी मुस्लमान थींदा वञनि था। छो त अल्लाह क़ुरान में असर रखियो आहे। किताब लिखनि था इहा क़ुरान वारे जी ॻाल्हि ॾाढी मशहूर थी वई त हिकिड़ो क़ुरान वारो आहे, एॾो क़ुरान में असर अथसि, जिथे जो पढ़े थो त यहूदी नसारा काफ़िर कलमो पढ़ी मुस्लमान था थियनि। यहूदी ने पाण में मीटिंग कई, ॾिसो इन्हीअ खे न तनी खे का सूरत कयो, का न का सोचियो न त असांजा सारा यहूदी मुस्लमान थी वेंदा। हाणे पाण में मीटिंग कयूं, 4000 नौजवान तयार कयूं, हथनि में तलवारूं ॾिनो त वञो इन्ही क़ुरान वारे खे ॻोल्हियो, ॻोल्हे करे उन खे गिरफ़्तार कयो, उन खां वाइदो वठो अॼु खां बाद में रब जो क़ुरान न पढ़ंदे। जे चवे मां न पढ़ंदुमि पोइ उन खे छॾे ॾिजो, छो त असांखे यकीन आहे जंहिं ज़बान सां क़ुरान पढ़बो आहे उन ज़बान सां कूड़ न ॻाल्हाइबो आहे। पर जे इनकार करेव त इहे तलवारूं अथव, ज़रा ज़रा कजोसि, न हूंदो न क़ुरान पढ़ंदो न असांजा यहूदी मुस्लमान थींदा। हितां लिखनि था 4000 यहूदी ॻोल्हनि था, ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकु जात अची गिरफ़्तार कयूं, घेरो थी वियो, चौधारी घेरो थी वियो। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ॾिठो हे चौधारी घेरो कयूं बीठा आहिनि, फरमाए तो यहूदी ॿुधायो त सयूं छो मुंहिंजो घेरो कयो अथव, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। तलवारूं सिधियूं लॻियूं पयूं आहिनि, चवनि था असां सां हिकिड़ो वाइदो कर, अॼु खां बाद में रब जो क़ुरान न पढ़ंदे। जे चवंदे त मां न पढ़ंदुमि त हे रस्तो खुलियल थी, न त हे नंगियूं तलवारूं ॾिसे तो, ज़रा ज़रा कंदा सही। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह अखियुनि सां मौत ॾिसी करे जवाब में चए तो ज़ालिमो मूंखे दड़का न ॾियो, मूंखे धमकियूं न ॾियो, मां मौत क़बूल करे सघंदो आहियां, लेकिन रब जे क़ुरान जी तिलावत खे छॾण जे लाइ तयार न आहियां। मां जे क़ुरान शरीफ़ खे छॾींदुमि त मां कीअं जीअरो रहंदुमि, क़ुरान खां सवाइ मुंहिंजो कीअं जीअणो रहंदो। किताब लिखनि था एतिरे में तलवारूं सिधियूं थी वयूं, ख़्याल करे तलवारूं सिधियूं थी वयूं। यहूदन जो आलिम पंहिंजे यहूदन सां साण हो, पंहिंजनि खे चई तव्हां थोरो घेरो पना कयो त मां थो हिन खां सुवाल जवाब कयां, क़ुरान वारे खां सुवाल जवाब कयांसि थो, मूंखे जवाब न ॾेई सघंदो, पोइ मां तव्हांखे हुकुम कयां थो, पोइ देरि न कजोसि। हाणे यहूदन जो आलिम उन क़ुरान वारे जे साम्हूं आयो आहे, क़ुरान वारा ॻाल्हि ॿुध, हे 4000 नंगियूं तलवारूं ॾिसे थो, चई हा, चई हाणे इन 4 हज़ारनि जे साम्हूं मां तोखां हिकु सुवाल न 2 सुवाल न 14 सुवाल कयां थो, मूंखे जे सही जवाब ॾींदो आं त तुंहिंजो रस्तो खुलियल थी, न त तोखे हिन मैदान ते शहीद थियणो पवंदो, न त तोखे क़ुरान छॾणो पवंदो। बायज़ीद बुस्तामी क़ुरान वारो किताब लिखनि था 14 साल ॿुधी अखियुनि मां पाणी हारे मालिक जी दरबार में दुआ थो करे। मां तव्हां खां पुछां थो दुआयूं कंहिंजे दरबार में घुरबियूं आहिनि, ॾाढियां सभई गॾिजी करे कंहिंजे दरबार में हथड़ा खणी करे अर्ज़ु करे तो मुंहिंजा अल्लाह, क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी चे तो सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सुब्हानक रब तुझी ज़ात पाका, हेॾे ख्याल कयो, हेॾे ख्याल, रब तुझी ज़ात पाका, ला इल्म लना असांखे त कोई इल्म ई कोन्हे, रब उहो ई इल्म आहे जेको तो ॾिनो आहे। रब हिकु सुवाल कना मां महिनत करे जवाब ॾियां,
बस सुवाल कन्ना मेहनत करे जवाब ॾियां ओ मुंहिंजा अल्लाह 14 सुवाल कनि था हाथ भी आवाज थियो क़ुरान वारा घबराना ओ क़ुरान वारा परेशान न थी सुवाल करण यहूदन जो कम आहे 14 सुवालनि जा जवाब ॾियारणो मां अल्लाह जो कम आहे फरमाए थो क़ुरान वारो यहूदी कर सुवाल हाणे सुवाल शुरू थिया मां केतिरनि जान ते अर्ज़ कया आहिनि अल्लाह ॼाणींदो आहे वॾनि त सुवाल ऐं जवाब यादि कया पर नंढड़नि ॿारनि बि इहे सुवाल ऐं जवाब यादि कया आहिनि तव्हां बि सारा गॾिजी इन्ही सुवालनि ऐं जवाबनि खे यादि कयो पहिरें नंबर ते यहूदनि जो आलिम सुवाल थो करे ओ क़ुरान वारा असांखे ॿुधा उहा कहिड़ी शइ आहे जेका हिकु आहे ॿ न थी सघंदी आहे क़ुरान वारो क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी जवाब में चए थो त अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम फरमाए त इहो अल्लाह हिकु आहे ॿ अल्लाह थी न सघंदा आहिनि तव्हां बि सभई चओ त अल्लाह हिकु आहे चओ ॾाढा चओ अल्लाह हिकु आहे ईअं बि हथ खड़ो करे चओ त अल्लाह ॿ न थींदा आहिनि ॿ न थींदा आहिनि हिकिड़ो अल्लाह ॿिए नंबर ते सुवाल थियो ॿुधा त सयूं भला 2 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 3 शइ न हुजे क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी क़ुरान वारो जवाब में चए थो यो क़ल्लिबुल्लाहुल लैल वन्नहार इहो त मालिक जो ॾींहुं ऐं राति 2 शयूं आहिनि 3 शयुनि जे अंदरि काई कोन्हे का राति ऐं ॾींहं में का 3 शइ आहे अदा हाणे ॾींहुं आहे वेंदो त राति ईंदी वरी जे राति वेंदी त साॻियो ॾींहुं मोटींदो 2 शयूं आहिनि ॿुधा भला 3 शयूं कहिड़ियूं आहिनि जिथे चौथी शइ न हुजे फरमाई अर्श मुअल्ला ते हिकु मालिक साईं जो लोहे महफूज़ आहे ॿियो मालिक साईं जे तक़दीर जो कलम आहे टियों अर्श मुअल्ला ते मालिक साईं जी कुर्सी आहे इहे 3 शयूं आहिनि चौथी चीज़ अर्श मुअल्ला ते काई कोन्हे का ॿुधा भला 4 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 5 शइ न हुजे फरमाई त 4 मालिक जा किताब आहिनि 5 किताब मालिक जो कोन्हे को सहीफ़ा आहिनि पर 5 किताब न आहे ॿुधा भला 5 शयूं कहिड़ियूं जंहिंमें 6 शइ न हुजे फरमाई त ये हज़रत सालेह अलैहिस्सलाम जूं 5 क़ौमां हूं उन्हीअ में 6 क़ौम या 7 क़ौम उन्हीअ जे क़ौम जे अंदरि कोन हुई ॿुधा भला 6 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 7 शइ न हुजे फरमाए जॾहिं मालिक रूह ज़मीन खे पैदा कयो हो त फी सित्तत अय्याम रब 6 ॾींहंनि में पैदा कयो हो रब खे 7 ॾींहं में कोन लॻो हो ॿुधा भला 7 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 8 शइ न हुजे क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी चए थो वल्लज़ी ख़लक़ 7 समावातिन तिबाक़ा ये मालिक जा 7 आसमान 8 आसमान मालिक जो कोन्हे को ॿुधा भला 8 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 9 शइ न हुजे फरमाए त जन्नत खे 8 दरवाज़ा आहिनि जन्नत में 9 दरवाज़ो कोन्हे को ॿुधा भला 9 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 10 शइ न हुजे फरमाई हज़रत शुआइब अलैहिस्सलाम जूं 9 बस्तियूं हूं 9 शहर उन्हीअ जे क़ौम में 10 बस्ती आहे 9 शहर कॾहिं बि कोन हुयो ॿुधा त भला 10 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 11 शइ न हुजे फरमाई तिलका शरतुल कामिला इहे 10 रोज़ा आहिनि हज जे मौक़े में जेको ग़लती कंदो आहे उन्ही ते 10 रोज़ा ॾंड पवंदा आहिनि 3 उते रखंदो 7 मोटी जी पंहिंजे मुल्क में रखंदो उन्ही ते 10 रोज़ा ॾंडनि 11 रोज़ो उन्ही ते ॾंड कोन्हे को ॿुधा ॿुधा त सयूं भला 11 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 12 शइ न हुजे क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी चए थो इज़ क़ाल यूसुफ लिअबीहि या अबत इन्नी रअयतु 11 कौकबन वश्शम्स वल्क़मर रअयतुहुम ली साजिदीन फरमाई 11 यूसुफ अलैहिस्सलाम जा भारा 12 भाउ यूसुफ अलैहिस्सलाम खे कोन हुयो
ॿुधा भला 12 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें तेरी शइ न हुजे। क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी चे तो इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरा, ये मालिक जा 12 महीना 13 महीनो मालिक जो कोन थींदो आहे। केतिरा इंसान ग़लतियूं कंदा आहिनि गुरबत जे वक़्त में मिसकीनी जे वक़्त में चवंदा आहिनि त हे 13 महीनो आहे। रब क़ुरान पाक में मना कयो आहे 13 महीनो न चइबो आहे, मां रब साईं वटि 12 महीना। ॿुधा भला ॿुधा त सयूं भला 13 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें 14 शइ न हुजे। फरमाई 11 यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर, 12 यूसुफ अलैहिस्सलाम जो अबो, 13 यूसुफ अलैहिस्सलाम जी अम्मा जिन यूसुफ अलैहिस्सलाम जो सैदो कयो हो। इहे 13 शयूं 14 चीज़ हिते काई कोन ही। ॿुधा भला 14 शयूं कहिड़ियूं आहिनि। फरमाई 7 मालिक जा आसमान हल, 7 मालिक जूं ज़मीन हल। सारा यहूदी हैरान थिया। वञ क़ुरान वारा तुंहिंजो रस्तो खुलियल आहे, तो 14 सुवालनि जा सही जवाब ॾिना आहिनि। किताब लिखनि था क़ुरान वारो अॻिते हलियो आहे, यहूदियुनि जो आलिम सॾु कंदो आहे, हेॾे मोटी आयो, चए थो हाणे ॻाल्हि ॿुध, 15 हिकिड़ो सुवाल कयां थो पर ॾाढो ड्रिघो सुवाल थी, जे उन जो जवाब नी दे त मां ज़िम्मो खणा थो। जेके हे 4000 तोखे मारण आया हल, हिते जो हिते कलमो पढ़ी मुस्लमान थींदा, न त ईअं थींदो जो तोखे क़ुरान छॾणो पवंदो, न त मैदान ते शहीद थियणो पवंदो। किताब लिखनि था बायज़ीद बुस्तामी वोटी आयो, ॿुधा त ओ 15 सुवाल जा मूंखे यक खिली करे चए थो ओ जेको रब साईं 14 सुवालनि जा जवाब ॾियारे सघंदो आहे, उहो रब 15 सुवाल जो बि जवाब ॾियारे सघंदो आहे।